मासी से पूरा खुश चंगी भली तू खुश आई किथे कमाल करे छड़िया तो त भाई बस कम मांगी थी वई आई कमन कारण में दी लगी चंगो भला हलिया अंदर मलू का किथे ओए तेरे आई मलू का खुश चंगी भली जिस वक्त की पहुंची वैसे ना ताकि खुश है का खुश है दिए जी बुकी है साप वंदी है देर सा मलूका मां मूंखे अवां माए जी रीतुनि जी कहिड़ी ख़बर आ विहांव जे ॿियनि ख़फ़नि मां वांदो कोन आहियां ही सॼो राज आहे गॾु तॾहिं बि कमु उकिले नथो राज न वेल कमु न ईंदो पोइ कॾहिं ईंदो कोन अथई ख़बर इन्हनि धंधनि जी ऐं ॿियो शुक्र आहे जो पाण ॾांहुं कंहिंजो पाव पाणी कोन्हे रहियल न त माण्हू अहिड़ा वझ पिया ॻोल्हीनि कंहिंजे घर में विहांव जी ॻाल्हि थी न आहे त फॾो थियो न आहे पोइ मिलथूं मेड़ गीसियूं पटका पलांद हा बराबर पर राज वारनि सां पाण फिटाई कोन आहे मलूका बि जहिड़ी सभिनी जी धीउ आहे उहो त बराबरि सच चंगी भली तू खुश आई किथे कमाल करे छड़िया तो त भाई बस कम मांगी थी वई आई कमन कारण में दी लगी चंगो भला हलिया अंदर मलू का किथे ओए तेरे आई मलू का खुश चंगी भली जिस वक्त की पहुंची वैसे ना ताकि खुश है का खुश है दिए जी बुकी है साप वंदी है देर सा मलूका मां मूंखे अवां माए जी रीतुनि जी कहिड़ी ख़बर आ विहांव जे ॿियनि ख़फ़नि मां वांदो कोन आहियां ही सॼो राज आहे गॾु तॾहिं बि कमु उकिले नथो राज न वेल कमु न ईंदो पोइ कॾहिं ईंदो कोन अथई ख़बर इन्हनि धंधनि जी ऐं ॿियो शुक्र आहे जो पाण ॾांहुं कंहिंजो पाव पाणी कोन्हे रहियल न त माण्हू अहिड़ा वझ पिया ॻोल्हीनि कंहिंजे घर में विहांव जी ॻाल्हि थी न आहे त फॾो थियो न आहे पोइ मिलथूं मेड़ गीसियूं पटका पलांद हा बराबर पर राज वारनि सां पाण फिटाई कोन आहे मलूका बि जहिड़ी सभिनी जी धीउ आहे उहो त बराबरि सच थी चवीं पर ॻोठ जे छोकिरनि खे बि त शाबस हुजे जेके पंहिंजो कमु सम्झी पिया कनि चरबूं खोटणु छन्ना ठाहिणु हंध टपड़ गॾु करणु हा मूं चयो थिए त छोकिरीअ जी बुखी विझण जे लाइ साहुरा ईंदा ऐं सीधो बि खणी ईंदा पोइ त हिकिड़ी अजरक छोकिरे खे बि माणबी न ईअं चओ न अजरक अॼु सूमार शहर मां आंदियूं हूंदियूं छो मां वञी थो खणी अचां हा अधी मुखे हथ न ॾिनी हथ ॾेई खणी हथ धोई छॾिजांइ भले माई तूं आई रीतुनि रस्मुनि वारी उखरी मोहीअ खे गहना ॿधियो पई रीतूं करी जहिड़ो कर पंहिंजे घर वेठी रीतूं करी राज रस्म खे बि ॾिसणो आहे या न भले ही आई मूंखे सम्झाइण पर धी हिते ईअं कोन थींदी अहिड़ी आई त इहे रस्मूं घोटे त न पलांद में ॿधी रख माई उछल ॾेई त कीअं थी ॻाल्हाए असां मुर्गो रीति नथा कयूं तव्हां त तिरीअ ते लहण नथा ॾियो हनीफा ही कुआरितियूं आहिनि भली हिननि खे माणा करण ॾे असीं अन ऐं खारकूं छड़े जड खे ॻारो ॾियूं इहे उखरी मोहिरी वारी असां खां डेग कान पुॼंदी हा माई बाक़ी अव्हांखे कुआर खे जेकी ॾियणो हुजे सो भले ॾियो अम्मा बुकीअ जो कुआर लाइ जेको सीधो हूंदो आहे सो वहिंवार लाइ ॾिबो मासी जना ॾियण वारा वहिंवार करे ॼाणनि रुगो सीधो बि कोन्हे
हल माई वहिंवार वारी असांजो मांझी सुञे घर जो घोट न आहे पर माई तव्हांजी रीत तव्हां सां असांजी रीत असां सां अरे बुकी विझण आई भेण आई शाबाश तेरी अने बास छद हे कोरे थियो अने जेको बि चवंदियूं हिन जी ॻाल्हि मञणी आहे हलो बुकीअ खे देर थी थिए हलो हलो अदा बराबर इहा ॻाल्हि त पंहिंजी जाइ आहे। हा सची छा हलाया तुंहिंजी त सदाई जुती जुतीअ ते चढ़ियल हूंदी आहे। हीअ जे हेॾियूं दावतूं तोखे ॾिनियूं सीधो वञी बाबा तूं पहुचाए चुते से माण्हुनि ताईं पहुतियूं की न? हा हा हिकिड़ी दावत जेका हिंदाला वारनि खे ॾियणी न साथ रही छा कान पहुती न न हासेकार ॿीहर वञी दावत ॾेई हींअर पियो अचां हे बेली कॾहिं मुंहिंजो त साह ते कढी
ये अब्बा असां तव्हांजे आसरे ते काजे खे कुल्लो ॾियो बीठा आहियूं तव्हांखे आहिनि वेसर जा जहिड़ा घोड़ा त वरी दादा कुल्ला असांजा बि साॻी पंजारी में आहिनि पाण खे मयारी कोन कराइबो दादा साईं अस्सलाम वालेकुम दादा साईं वेठा हुजो वेठा 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 मास्तर भली आहे अब्बा वे हिते हिते मुंहिंजे पासे अब्बा मास्तर ख़ुशि आई चङो भलो हा दादा साईं तव्हां ख़ुशि आहियो चङो कचहरी ख़ुशि आहे ऐं अब्बा मास्तर ॿुधो अथमि त तूं अॼु ॻोठ थो वञी हा दादा साईं भला कॾहिं वञण जी कंदे इंशाल्लाह परीं वरंदुसि हा अब्बा ईअं जल्द वरजांइ हा ॾिसजांइ मथां कन कढाए वञी काज मथां बीठो आहे न न दादा साईं इहो भला कीअं थींदो अब्बा चलो ख़ुशि हुजी अब्बा मास्तर तूं असांखे तुंहिंजे पीउ वरियाम जो तूं साहु भलो भलो हा हैर है वरियाम किथे आहिनि वरियाम जहिड़ा माण्हू कीअं सावनि हो बख़्शण वरियाम केरु सॾाए केरु सॾाए बसि दादा पर आवाम त मुंहिंजे लाइ उनजी जाइ ते आहियो न हाणे अलाह ख़ुशि रखंदे अब्बा इहो ॻोठ त वञी पियो न जी ॿ टे दावतूं पुॼाए हा हा पुॼाए छॾिजो हा त पोइ हीअं कजांइ जो सिद्दीक़ अथई कासिम अथई ऐं ईदे खे ऐं ॿियो पीराणे हा पीराणे हा इन्हनि खे सगरी दावत ॾिजांइ हाज़ुर 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 शादीअ जी तारीख़ त तोखे यादि हूंदी हा हा दादा साईं बिल्कुलु यादि आहे चंड जी 14 तारीख़ जुमे जी राति जुमे जे ॾींहुं काज मुंहिंजे घर में थींदो ठीकु आहे हाज़ुर अब्बा मास्तर जी चाचा पंहिंजो कागर ते लिखी छॾ चाचा ईअं सम्झो त दावतूं मिली वई माशा माशा अब्बा रहीमत न जी दादा ये अब्बा काठियुनि जूं 5 गाॾियूं त पहुतियूं 2 गाॾियूं किथे दादा 2 गाॾियूं रखियल हूं वॾे ॻोठ वारनि ते से अॼु पहुची वेंदियूं देगियूं न आणण जो कमु रखियल हो अल्फ ते अल्फ जी दादा पंहिंजो तो छा कयो दादा छोकिरे खे साले वारनि जे ॻोठां हंधि बिस्तरे खणण लाइ मोकिलियो अथमि बाक़ी ॿी गाॾीअ में देगियूं अची ईंदियूं छोकिराणी पोती जहिड़ी धोती न धोती अहिड़ा कम बि भला छोकिरनि ते छॾिबा आहिनि खणण ईअं बि कोन्हे अञा अलाह जो शुक्र आहे छोकिरो चए न आहे अब्बा अब्बा मुंहिंजो दिमाग़ चए थो त चरूं सुभाणे खोटाए छॾिजनि जेतिरो जल्द कमु थींदो ओतिरो सुठो थींदो बरोबर हाणे हथ हथ करे वठो ॾींहं गुज़रंदे वेर में कोन अथव यार पुनू तो असली खुटको ई न कर न घणेई काज कया अथसि कंहिं भत में दां ॿुधी अथई अदा पुनू भला गोस लाइ कहिड़ा पहरूं आहिनि पर वीचारा हाणे नंढनि पहिरुनि लाइ 7 छेला ऐं 2 पठूं ऐं वॾनि लाइ 3 फंटरूं मुंहिंजो ख़्याल आहे त घणेई आहे ॿियो खोड़ खोड़ बस 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 घणेई आहिनि न असल गोस जा दड़ा थी वेंदा अब्बा ॾींहं जे वेले में 4-5 मिठे जूं देगियूं लहंदियूं सो गोश्त खे छले छले हलाइजो चङा हाणे कहिड़ो था असीं रोज़ रोज़ काज करियूं दिलि सोड़ी कयूं त पोइ काज थिया दातार आहे ॾियण वारो तॾहिं बि पुनू ज़्यान थियण खां बचिजे चङो दादा साईं हाणे मोकिलाईंदासीं अब्बा वञी वियो हा माशाअल्लाह जेड़ा पेर तेरा खैर वेठा हुजो दादा साईं अरे अब्बा अब्बा पुनू दादा अब्बा ओ आचूअ खे चओ त घोड़ीअ ते मास्तर खे पके ते पुॼाए अचे आचू त सुबुह खां अलाए कंहिंजनि गाबनि में आहे बाक़ी हा खण न वारो कर घोड़ी कढ त साईं खे पके ताईं पहुचाए हा वारो चओ बा मोकिलाणी कान्हे पोइ कढाए हा माशाअल्लाह माशाअल्लाह अल्लाह अचो बा खाना अचो बेड़े पार बेड़े पार
सुभाणे अव्हांखे जेका वधीक सलाह करणी हुजे कजो ऐं घर हलां थो ऐं हा कंहिं शइ जी वधीक घुर्ज थिए त चइजो। तॾहिं बि छोकिरा घणा कमकार लाइ वेठा आहिनि, अची मुची कंदा त ॿेड़ो तरी वेंदो। रुगो छोरनि जे बिले कमु कबो त किथे गाॾो हलंदो? पोइ असांजो वेठा आहियूं। हमेशह ईअं कजि, गोथनाथ न कजि, जहिड़ो कमु तुंहिंजे बिले आहे। पोड़ा जी शफल गाजी तालिब हासन ॻाल्हि ॿुधो, सचल त आहे न्याणीअ जो पे, ज़री ज़री ॻाल्हि पाण खे कोन ॾसींदो, लिहाज़ा मुड़ुसु माण्हू थी कमकार कजो, वाइड़ा न थिजो। न न ईअं कीअं न थींदो, ॾिन ईंदी पर हूअं बि थुले लेके असां कमकार लाहे छॾियो आहे। कमु सवलो चई चई फिटाइजो न, मुंहिंजी सलाह आहे त विराए खणो। हा हा 2-4 माण्हू चढ़ ते कुझु पाणी भरण जे लाइ ऐं बाक़ी बिस्तरनि ते छॾिजो। ऐं हा जंहिंजे हवाले बिस्तरा कयो, जेकॾहिं रिली या विहाणो वञे त वराए वठिजो बि न खां। म्या जेकॾहिं हंध मां रिली थी वञे त राज में गिला थी थी पई, अॻिना जी बि उमेदु आहे। ॿियो बाबा ख़्यालु कजो, घर में अचण वञण कमकार लाइ अच वञ घटि करण वारा छोकिरा हुजनि, हर को बचिड़े वाला आहे। ज़रूरु, इहो त ख़्यालु कबो। निकाह खां पोइ बि घोट सां गॾु लावनि ते अणहार ऐं हिकु अधु ॿिए घोटे ते खां सवाइ को बि माण्हू अंदरि न वञे। बेशक। चङो हाणे उथो कमकार जी करियो। बिस्मिल्लाह। अचो हेॾां अचो। मासी सफूरा, कुंवार जी मां अहिड़ी थधी कान थींदी आहे जहिड़ी तूं थी आहीं। अदी आउं छा त करियां? पर ॾिस न मासी सफूरा, धीअ त मुफ़्त में ॾिनई, पर इहो बि त ॾिसणो आहे न त सेण सिधो वहिंवार कनि बि था या न। हाणे लाउनि जे पिड़े में कुंवार लाइ बांधणी हिकिड़ी ॾिनी अथनि। अड़ी माइयूं, छॾियो हिननि लेखनि खे, केरु पियो करे खिटरा त पिड़े जे कपिड़नि में 2 बांधणी चुनियूं कोन मिलियूं। आउं न तुंहिंजी जाइ ते हुजां मासी त गोटे तिन खां ज़रे पुर्ज़े जो छिके हिसाब वठंदा। छॾ मतां ॿी बांधणी जंज वारी राति आणनि, उन्हनि जी यारी त हुजे त कहिड़ो शक। ठह ठह इहो बि ॾिसंदासूं। भला मासी गह केतिरा ॾिना अथनि? गहन में सुठा हुया आहिनि वीचारा, लालच असांखे बि कोन्हे। घर में त न्याणीअ खे मिलियल कख बि न आहे रखणो। बराबरि। न कुझु कहिड़ो गह ॾिनो अथनि? अदी इहे सभु गह राज वारनि खे ॾसे पोइ पाराइबा कुंवार खे, ईअं न। अदी इहो त अव्हां जो कमु आहे न, राज वारियूं बि अवी त मुंहिंजियूं मिठाणियूं बि अवी, जीअं वणे तीअं कजो। मासी सफरा छो अची हीअं ओरी थी, अलाह मिड़े चङी कंदो। अलफ जी अदा चरूं तुंहिंजे हवाले अथई। हमरा तोखे चरूं लाइ खपनि से वठी जल्दी चरुनि ते वञी पहुच। राधारा पहुची विया हूंदा। अलाह ते रखो, ॼाण त पहुतुसि। जल्दी कर। ॾाढो थकी पियो आहियां। वञी ॻाल्हि ॿुधो, ठली ॻाल्हि मां कुझु बि न वणंदो। वञो वञी छेला घरां कढाए सीर विझायो वा। अबार न इहो वात पटे छा पियो सोचे वा। उथ बाबा वञी छने ॾांहुं वञी महिमाननि खे भली कार कर, चांहि पाणी जो पुछी न बा। अदा सॼो बंदोबस्तु आहे, तूं खाली वञ त सही न। अवा पुनू महिमाननि खे भली कार ठहंदी तुंहिंजी, बशकण सावण ऐं रहीम ॾिने खे खणी छॾ। त हाणे ठीकु आहे, मर्ज़ी मर्ज़ी असांजी कोन्हे, रीत राजा आहे ऐं काज आहे, कां पाणी कोन वेंदे। अदा बचल अदा कमकार में हथ वढाइजे ऐं माझी सां गॾु अच। अदा माझी सां त आचू अणे हार थियो हले न। अदा अचूं त फुकराई लॾो, जिते ॿुधंदो दो लयो ठका उते नचणु शुरू थी वेंदो। हाणे उन अणियार खे संभालण लाइ बि हिकिड़ो हमरा त खपे। चङो भला मां माझी ॾे वञा। उथ तूं वारो कर, अदा वारो कर। शाबाश बाबले खे चवां। तोखे कहिड़ी ख़बर रुस्तम राजा, घोट छा आहे अणयार छा आहे? छा आहे ॿुधाए भला। हाणे ॾिस, ही थियो घोट साहिबु, आउं वरी हिन जो अणयार आहियां। चकर वरी अहिड़ो अथई त जेतिरी इज़त कुआरे था घोट जी कनि, ओतिरी वरी अणयार जी बेइज़ती ख़राब कनि। पोइ खणी अणयार मूं जहिड़ो इज़त वारो छो न हुजे।
पर यार उन जी भी पटकी धूड़ करे बेइज्जती ख़राब कनि। ॿियो कहिड़ो कमु हूंदो आहे अणियार जो? ॿियो घोट संभालण। तूं सम्झ त घोट थियो ॼण लाट साहब ऐं अणिहार वरी उनजो नंढो साहब। अचू अञा त शुक्र कर जो पढ़ जंहिंजो रवाज निकिरी वियो आहे, न त पाण अहिड़ियूं लठियूं चलियूं आहे जो दुनिया ॾिसे आहे। पढ़ जंहिंजे में न हुजी वाह तोब असांखे हथ लॻल आहिनि, वाह तोब गीसी। पर लठियूं मां जी लठियूं हण लॻा से बि जंहिं खे उहो की अहिड़ी न जंहिं में हुजी रुस्तम अहिड़ो मज़ो चखी अहिड़ो मज़ो चखी जो जेके इहो पढ़ियो हुई इहो न विसरे त आचो जो नालो लाहे जंहिं ते वणे उन तरीक़े जा। पर अचू पढ़जी बि त सवार त थी यार हिकिड़ी जंहिं में यादि थी। हल बा उन जंहिं में आओ जाण यार आचू त यार जिते किथे या जानी या हाणे यार सोचो अबा सो बा अध कोच त असांखे कुआरे था मिलनि चयो त असां पढ़ जंहिं जलींदासीं हिते यार आओ वरी थोरो सोड़ो थिए वो चयो आचू पुट मिलियो भाॻियुनि खे भतो इहो पढ़ जंहिं माना इहो कुआरे तन जो रोशो घणी वठ वठा लठियुनि सां भितरनि सां मश्करी में। वाह वाह इहा बि रीत हूंदी आहे छा? रीत यार अलाए छा वाह सो छिक चिका बिली ॾांहुं थियो कुआरे था पर यार हू थिया कुआरे था यार ॻाल्हि त मञणी पई न। वाह तो वरी थोरो अॻिते हलियासीं वञा हो जेके वरी लिका वेठा कुआरे था वाह अची था भितरनि वारो वार कनी वाह तो अॼु खां भितर हण लॻा ॻाल्हि विसण जहिड़ी कान्हे जंहिं खे भितर हण लॻा। अड़े अड़े हेर ॿुध ॿियो न त बाक़ी पढ़ जंहिं में था कुआरे था लड्डू उछले हणंदा सो बा आओ त वरी वर चढ़ियो वञा इन्हनि कुआरे तन जे अबा चर्चन में आचो जा कपड़ा फाड़े जूता हणी मुकुन सां अबा खणी डरे सुझाए रखिया इहा थींदी थी पढ़ जंहिं सम्झे मांजी ॾिसी तो आचो सां हेॾी थिए थी तॾहिं बि अणिहार थियण खां रहे कोन थो। यार पोइ छा थिया यार ख़ुशी त हर साह खे खपे बरोबर इहा ॻाल्हि ओए थी अरे ख्याल कर आचू ख्याल कर अणिहार आई नचंदे त पोइ अरे यार दोल वॼे दोस्तू न नचे ईअं कीअं थींदो सभु कम धंधा थींदा पर ॻाल्हि त ॿुध लिबाग आहे माण्हू खिलाईंदे माण्हू पाण खे माण्हू रारण अचनि ई कोन
ख्याल ख्याल आराम अचो दादा बीहो बीहो छो बबुर मथे बाबी हो लय मथे लाट अव्हां वञो था ॼानी पर ॿधल अव्हां जी वाट दादा साईं जीवण भंज न त पंहिंजी वाट भई ॿधी पयूं पर बामास्टरी हे जीवण अलाए कीअं ॾिनो अथसि बबुर मथे बाबी हो लय मथे लाट अव्हां वञो था ॼानी पर ॿधल अव्हां जी वाट बाबी हे बखले कोननि सिंह घोटे ता सारा आहिनि डिंग ऊंचा डूंगर हेठां छाट हलो घोटे ता छुट्टी वाट अचो दादा अचो दादा अचो अचो अब्बा सचल भले आए भला जो सचल अब्बा खुश चङा भला सभु ख़ैर भाल भाल अब्बा बे ओ रखे रख बाबा तव्हां सभु ख़ुशि आहियो चङा भला अचो पुछां पुट ख़ुशि हूंदा भाउ सचल ख़ुशि चङो भलो सभु ख़ैर सलाम जी अलाह करे ख़ुशि या बात घर गुज़ारे नंढा ॿार हूंदा तिल खीर रखिजो दांतनि घोड़नि खे गाह दाणो पाणी ॾिजो असां सुभाणे का काज में तव्हां अची हाज़िर चाचा हाज़िर मानी पाणी चांहि जंहिं शइ जी ज़रूरत पई सभु पूरी कबी ऐं हा मानी पहिरीं घर मोकिलिजो पोइ छने में हलाइजो हाज़िर बाबा हाज़िर तव्हां बेफ़िक्र रहो हा शाबाश ख़बर अथई यार असांजी छोरा सुम्हणी कोन ॾींदा चन मां ॿाहिरि निकिरे त कुता खां बचायो ख़बर अथई पाण वारो यार जानी हज मुशीतो असुल पाकी तयारु कयो पियो हले चए थो त अणा यार जो मथो गुड़ींदुसि ऐं ॿुध नूरो चर्चाए बि सभु वेठो आहे ऐं हिन यार वारो मुआरो अहिड़ो जो जेको चर्चो करसो फिट असुल चोरा छॾी कोन मस्तपुरा ओ मस्तपुरा झट करियो जंहिंजी पहुची वई आहे भलीका जो गीत चओ ऐं माई माण्हू थी खिलाए माण्हू कोण जी मां को ॻाईंदी छा उहा त ख़बर अथमि पर सभु मायूं गोॾे ते गोॾो चाढ़ी वेही रहियूं आहिनि भला केरु त ॻाईंदो अमा हाणे बिस्मिल्लाह